नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इंटरनेशनल मॉनेटरी फंड IMF जो वफ़द 11 ॾींहंनि जे लाइ गुज़िरियल साल जुलाई में बेन आउट पैकेज तहत ॾिनल $6 अरब जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण जे लाइ पाकिस्तान पहुची वियो आहे। नज़रसानी खां पोइ हिन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻायो वेंदो त हुकूमत खे मार्च में मार्केट में एतमाद ऐं ज़िलमदार जा ज़ख़ीरा वधाइण जे लाइ $45 करोड़ ॾिना विया। पाकिस्तान जुलाई खां हींअर ताईं $1 अरब 44 करोड़ हासिल कया हुआ, जंहिंमें $99 करोड़ $10 लख जुलाई में ऐं 45 करोड़ 20 लख दिसंबर जे महीने में हासिल कया विया। कुल $6 अरब मां पाकिस्तान खे 2023 ताईं $1 अरब 65 करोड़ मिलणा आहिनि, जॾहिं त $4 अरब 35 करोड़ IMF खे हुन जे अरसे में वापसि करणा पवंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।